दोदापुर में सकाफती दिहाड़ी के हवाले से बाबे इल्म स्कूल में रंगारंग तकरीब कोठाई वई। रिपोर्ट करे रहा है बशीर अहमद कटोहर। सजी मुल्क जियां दोदापुर में भी सकाफती रंग उरूज ते पहुंची विया। दोदापुर में सेव जी तावन से हलंदड़ बाबुल इल्म स्कूल में तालीम पिरायो सिंध संवारियो जी उनवान हेठ रंगारंग तकरीब कोठाई वई। सकाफती तकरीब में स्कूली शागिर्दन सिंधी वेस अजरक टोपी पाए तकरीब के 4 चंड लगाए छड़िया। उन मौके ते उस्तादन ऐं शागिर्दन आवाज़ टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त असीं तमामु घणा थोराइता आहियूं आवाज़ टीवी जे मैनेजमेंट जा, जंहिं ही सिंध जे सरे हेठि ॾाढो भलो उनवान ॾिनो आहे। असां सिंधियुनि खे तालीम पिरायो सिंध संवारियो। उन हवाले सां असां हर साल ही प्रोग्राम सेलिब्रेट कंदा आहियूं ऐं हिन साल बि असां ॾाढो जोश खरोश सां मल्हाए रहिया आहियूं। तव्हां ॾिठो हूंदो त ॿारनि में हिकिड़ो क़ौमी जज़्बो आहे। नंढा तोणी वॾा इन ॾींहं ते तमामु भले नमूने अजरक टोपी पहिरे करे हिकु क़ौमी सिंधी हुजण जो सबूत ॾींदा आहिनि। ॿार पंहिंजा स्कूल मोकिलियो, इल्मु पिरायो, सिंध संवारियो। मल्हाए रहिया आहियूं ऐं अॼु असांखे ॾाढो मज़ो आयो आहे। इल्मु खां सवाइ इंसानु अंधो आहे। इल्मु हिकु असांजी रोशनी है। Recognize with their tradition and culture जी सिंध सिंधी ॿोली सकाफ़त जो ॾींहुं मल्हायो आहे ऐं अॼु असांखे ॾाढो मज़ो आयो आहे। जीअं सिंधी ॿोली celebrating our culture day and we are enjoying a lot of जीअं सिंध। चैनल आवाज़ ते सॼी क़ौम ताईं पहुचायूं था त सिंधी हिकु गैरतमंद क़ौम आहे जेका कंहिं खां न झुकी आहे न ई झुकंदी। ज़िंदा क़ौमूं हमेशा पंहिंजी सकाफ़त खे ज़िंदा रखण लाइ ॾियारो मल्हाईंदा आहिनि। कैमरा टीम सां गॾु बशीर अहमद कटोहर, आवाज़ टीवी न्यूज़, दोदापुर।